ਹੋਰ ही छा कांव ऐं कूंज गॾु गॾु बाबा इहो चकर त अलाए कॾहिं खां थो हले पियो। असां त हिन सुल्तूअ जो मथो झेरणा करण जी कोशिश में आहियूं ऐं हीअ छोरी वेठी थी हुन सां चूं चूं करे माजरा छा आहे? हा बाबा लॻे थो त रईस सालार ख़ान जी गिरफ़्तारी में न महरूअ जो हथु आहे, छो जो रईस सालार ख़ान महरूअ खे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां रोकींदो हुयो। घोर इहे जेके ग़ैर क़ानूनी कनेक्शन आहिनि न इहे पाण खे कटणा पवंदा। रईस वॾो असांजो मिटो असांजो रतो ऐं जेके महरूअ जा फाल आहिनि न ॾिसी थो न पियो पंहिंजे अखियुनि सां इहे मूंखां बर्दाश्त कोन था थियनि। हा बसि बाबा असां छा था करे सघूं? सुल्तान खे हिकिड़ो दफ़ो इज़त सां सम्झाइजांइ त बाबा असां खां थोरो टरी लंघो, असीं ॾाढा ॾुखिया माण्हू की भटई हिकिड़ी ॾाढो चीं चीं कंदो अथंदो, जेकॾहिं न मुड़े न पोइ मुंहिंजी मोकल अथई आहे जाए डंडो।